अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भली कार माया सादिया अब्बासी पेश आहिनि हिन वक्त ताईं जूं हेडलाइंस। नाज़रीन, तहरीक इंसाफ़ लाहौर में सियासी ताक़त जे मुज़ाहिरे लाइ मीनारे पाकिस्तान वटि पिंडाल सजाए वरितो। 120 फुट वेकरी ऐं 19 फुट डिघी स्टेज तैयार। पंजाब पुलिस मीनारे पाकिस्तान ॾांहुं वेंदड़ रस्तनि ते कंटेनर बीहारे छॾिया। दहशतगर्दी तोड़ फोर्स तहरीक इंसाफ़ जे मीनारे पाकिस्तान ते थींदड़ जलसे में हमले जो ख़दशो ज़ाहिर करे थ्रेट अलर्ट जारी करे छॾियो। CTD ख़त में चयो आहे त मुकरम खरासानी दहशतगर्द अब्दुल वली खान सां मुशावरत खां पोइ मंसूबो तरतीब ॾिनो आहे। दहशतगर्दनि 25 आपघाती बमबारनि सां हमले जी मंसूबाबंदी कई आहे। ख़त मूजिबि दहशतगर्द कानून लागू कंदड़ इदारनि ऐं अहम मिल्कियतनि खे बि निशानो बणाए सघनि था। समूरा कानून लागू कंदड़ इदारा सख़्त सिक्योरिटी इंतज़ाम कनि। लाहौर जी दहशतगर्दी तोड़ अदालत इमरान खान जे 3 केसेस में अबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। इमरान खान खे 4 अप्रैल ताईं ज़मानत मिली वई। अदालत पारां 1 लख रुपयनि जा मचलका जमा कराइण जी हिदायत। जज एजाज़ बटर इमरान खान खे मुखातिब थींदे चयो त तव्हांखे कंहिं बि तारीख़ ते गैरहाज़िर न रहणो आहे। इमरान खान जज खे जवाब में जी सर चई अदालत मां रवानो थी वियो। PP अॻवान मंज़ूर वसाण मुल्क में आम चूंडनि जे हवाले सां अॻकथी कंदे चयो आहे त हाणे इमरान खान जी गिरफ़्तारी का माना नथी रखे ऐं घणो कुझु थियण वारो आहे। वफ़ाक़ खे कमज़ोर करण जी साज़िश कई पई वञे। कुझु बि थी सघे थो। इमरान खान खे वज़ीर आज़म बणिजंदे या इक़्तिदार में ईंदे न पियो ॾिसां। संदसि वधीक चवण हो त PP चाहे थी त चूंडूं थियनि, पर हालतूं ॿुधाए रहियूं आहिनि त चूंडूं वक़्त ते न थींदियूं। गवर्नर सिंध कामरान टिसूरी चयो आहे त बोर्ड में 21 लख माण्हू बेघर थियण बावजूदि सिंधियुनि एहतजाज न कयो। सिंधी क़ौम जे सब्र ऐं सहब खे सलाम पेश कयां थो। सॼी सिंध घुमी ॾिठमि, किथे 1 रुपयो बि ख़र्च न कयो वियो आहे। सिंध में अॼु बि 1947 वारी सूरत हाल आहे। गवर्नर सिंध कामरान टिसूरी चयो त सिस्टम खे तब्दील करणो पवंदो। सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ हिक ॿिए सां मिटियूं माइटियूं कनि था। नफ़रतूं इहे पकड़नि था जिन खे सियासत चमकाइणी आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़।